अदाई कहाणी कूड़ियो बादशाह। हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त पाण खुदा ताला आहे, पर इन कूड़ी दुनिया जे हिकिड़ी टुकड़ी जो बादशाह हो। उन बादशाह खे कोड़ जी मर्द अहिड़ो त अची वरायो हो जो ॾींहों ॾींहुं विसती बदन जे फटनि में वाधारो थींदो हो। उन्हनि मां हर वक़्तु रेशो पियो वहंदो हुअसि। तव्हांजो नोयत अची हिते पहुती जो संदसि वज़ीर अमीर अमरा ॿिया ख़ासि किचारी वारा माण्हू बि बादशाह वटि वॾे लाचार मजबूरी में अची बादशाह जे दरबार में वेहंदा हुआ। जेतिरो वक़्तु दरबार में वेहंदा हुआ त पंहिंजे नक खे कपिड़ो ॾेई मस मस वक़्तु पूरो करे पंहिंजी जिंद छॾाईंदा हुआ, छाकाणि त मजबूरी खां सवाइ हिननि खे बादशाह जे दरबार में वेहण ई पसंदि न ईंदो हो। बादशाह जे बदन में एतिरो त बदबू हो, बसि ही वेही पंहिंजो मस वक़्तु पूरो करे जिंद छॾाईंदा हुआ। थोरनि ॾींहंनि खां पोइ कोड़ जी मर्ज़ अहिड़ो त अची वधी वियो जो दरबार में दरबारियनि अचण ई बसि कयो। वज़ीर अमीर अमरा सभु भॼी विया। बादशाह मर्ज़ खां अॼे थियण लाइ सॼी दुनिया उथलाए विधी, पर किथां केस शफ़ा कान थी। हिकिड़े ॾींहुं ही जीअं ग़म में वेठो, परेशानी में वेठो हो, पई लेलाई, ए धणी, ए ख़ुदा, या सिहत ॾे या मुर्गो अहिड़नि अज़ाबनि खां मारे छॾ। तीअं हिन वटि हिकिड़ो चतू हूंदो हो। हिन जी जॾहिं उहा हालत ॾिसी, बादशाह जी अहिड़ी हालत ॾिठी, सुन खे हिकदमि अखियुनि में पाणी अची वियो। चतू जे अखियुनि में पाणी अची वियो। बादशाह खे चयईं, चतू बादशाह खे चयो, ए जीअंदा क़िबला बादशाह सलामत, अवां बि दुआनि ऐं दवानि खां कोन घटायो आहे, पर जेकॾहिं मूंखे मोकिलियो त मां हूअं झर झंग बरतर रुली अहिड़ी का दवा हथ करे आणे ॾियाऊं जो हिकदमि अवां उथी खड़ा थियो। तंहिं ते बादशाह सलामत चतू खे चयो, ए मिठू, ॿिया त सभु मूंखां बेज़ार थी विया आहिनि, पर घड़ी पल तोसां अची हाल उरींदो आहियां, सो शायदि तूं बि हींअर मूंखां बेज़ार थी पोइ आहीं, जो अहिड़ो बहानो करे पंहिंजी जिंद छॾाइण चाहीं थो। उन ते चतू खेसि वरंदी ॾिनी, बादशाह सलामत, मुंहिंजे पेट में अव्हां जो नमक पियल आहे, ऐं मरी पोइ अव्हां जे घरां निकिरंदुसि। मूंखे ही रुगो इन करे चयो आहे जो अव्हां जी हालत ॾिसी मां वधीक सही नथो सघां। नेठि घणी मिंथ मेड़ खां पोइ बादशाह चतू खे मोकल ॾिनी। बादशाह पंहिंजे हथनि सां उथी उन जे पिंजरे जो दरवाज़ो खुलियो। पोइ चतू बादशाह सलामत खां मोकिलाए वठी उॾामण शुरू कयो। उॾंदो वञी नेठि हिकिड़े ॾींहुं अची चतू हिकु जबलस्तान में पहुतो, जिथे ॾाढो अची मींहुं पियो। मींहं में हिन जा पर पुसी पिया, उॾण खां लाचार थी पियो। हेॾां होॾां निहारण लॻो, भरिसां खेसि हिकिड़ो ॿिरड़ ॾिसण में आयो। हिन खे जॾहिं ॿिरड़ ॾिसण में आयो, लंघी वियो उन ॿिरड़ जे अंदरि। अञा अंदरि मस वियो त हिकिड़ी मैना अकल करे चयसि, अड़े भांभण, हेॾां न अच, मुंहिंजी कुंवारी धीउ वेठी आहे। चतू उहा ॻाल्हि ॿुधी मैना खे चयो, भला कहिड़ी शर्त सां अंदरि अचणु ॾींदे? मैना चयसि, जेकॾहिं मुंहिंजे धीउ सां शादी कंदे, मुंहिंजे धीउ सां शादी करी त पोइ भली अच। चतू दिलि में चयो, दिलि में ख़्यालु कयईं, ही बरसाति वारो वक़्तु आहे, कंहिं नमूने सां टारिजे, पोइ ॾिठो वेंदो। सो मैना जो उहा शर्त क़बूल कयईं, जंहिं ते मैना खेसि वॾी आदर भाव ॾेई अंदरि वठी जी में जाइ ॾिनीसि। मैना खणसि हाल वाल वरिता, चतू खां हाल वाल वरिता। चतू खेसि पंहिंजे बादशाह जी बीमारी वारी ॻाल्हि अवल खां आख़िर ताईं करे ॿुधाईं। तंहिं ते मैना चयसि, चतू खे चयईं, असांजा वॾड़ा चवंदा आहिनि त मोर वण जा गुल कोड़ जी बीमारी लाइ अक्सीर आहिनि। उहो पिणु पारस विलायत में हिकिड़े हंधि आहिनि, जिथे आदम ज़ात जी वञण जी का भेणी न आहे। पर तूं को बि ख़्यालु न कर, मां तोखे उहे गुल कीअं बि करे आणे ॾींदुसि। पारस विलायत में मुंहिंजा अज़ीज़ क़रीबान जन खे हींअर बि मिलण लाइ वञा पियो, मथां मींहुं अची वियो, उन जे करे हिते रही पियो आहियां। चतू उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। उते बरसा बंदि थी वई। चतू बिरड़ मां ॿाहिरि निकिरी पंहिंजी पर सुकाइण लॻो। मैना बि चतू जे पुठियां आई, खेसि चयईं, हाणे तूं पंहिंजो कयल वाइदो पाड़। तंहिं ते चतू खेसि चयुसि, जेकॾहिं मोर वण जा गुल आणे ॾींदे त पोइ मां तुंहिंजी धीउ सां शादी कंदुसि।
न त मां वञा थो, छो त मां पंहिंजे बादशाह सां वाइदो करे आयो आहियां, जेसि ताईं हिन जे मर्द जो दारू हथु न कंदुसि तेसि ताईं सुख सां सुम्हंदुसि न। तूं त शादी जी ॻाल्हि करीं थो। मैना चतू जो उहा शर्त ॿुधी हैरान थी वई, पर लाचार धीउ समेत उथी पारस विलायत ॾांहुं रवानी थी। कुझु ॾींहं खां पोइ मोरवण जा गुल पटे आणे चतू जे हवाले कई। चतू गुल हथ करे न मोकिलाइण न तोकिलाइण यकदम वठी उॾामण शुरू कयो। मैना चतू जी उहा दगा ॾिठी, उहो धोखो ॾिठी, सो धीउ खे साण करे वठी हिन जे पोटां उॾामण लॻी। गपल पंध खां पोइ चतू पुठियां जो खणी निहारे, मार लट ॾिसे मैना संदसि धीउ पोयां आसमान हिक करे उॾामंदियूं पियूं अचनि। इहो ॾिसी चतुम वठी ज़ोर सां उॾामण शुरू कयो। उॾरंदो उॾरंदो सहकंदो सहकंदो अची पंहिंजे बादशाह जी झोली में पियो। बादशाह सलामत चतू खे ॾिठो सो ख़ुशि थियो। केसि चई, मिठू ख़ैर त आहे, सां कदो अची हिते किरियो आहीं। तंहिं ते चतू जवाबु ॾिनुसि, जींदा किबला, मुंहिंजे पुठियां ॿ बलाऊं अचनि थियूं, उन जे करे मूं सहकंदो सहकंदो अची तो वटि साह पुॼाई आहे। तंहिं ते बादशाह सलामत चतू खे दिलदारी ॾिनी। मिठू तूं को फिकर न कर, तूं हींअर धणकू आहीं। बादशाह सलामत चतू खां मोरवण जा गुल वठी नौकरनि खे हुकुम ॾिनो। पंहिंजे नौकरनि खे हुकुम ॾिनी, हिकदमि गरम पाणी करे उन में ही गुल काढ़ियो ऐं मूंखे तड़े ॾियारजो। नौकरनि हुकुम जी तामील करे मोरवण जा गुलनि सां बादशाह खे गुसुल करायो। बसि गुसुल कराइण जी देरि हुई, फट जिते हुआ उते सुकी वियूं। बादशाह सलामत जो सॼो बदन गुल जो गुलाब बणिजी लाल थी पियो। उते बादशाह सलामत ख़ुदा जा शुक्राना आंदा, ख़ूब ख़ैर ख़ैरातूं कयूं। अञा ही ख़ुशियूं हलनि पिया त मैना बि धीउ समेत बादशाह सलामत वटि अची सहकंदो पहुतो। बादशाह सलामत चतू जे वाइदे करण जी ॻाल्हि अवल खां आख़िर ताईं करे ॿुधाई। बादशाह सलामत मैना जी उहा ॻाल्हि ॿुधी चतू ॾांहुं निहारियो। उन ते चतू बादशाह खे चयो, साईं मुंहिंजा शादी खां आऊं बेज़ार आहियां, छो त अॼोकी ज़ालियूं सुख सां वेहण ई कोन थियूं ॾियनि। शायदि अव्हां ॿिनि ॿाहिरनि वारी ॻाल्हि न ॿुधी आहे। चङो उहा ॻाल्हि मां अव्हां खे राति खणी ॿुधाईंदुसि, पोइ अव्हां पाण अमीन थीजो त केरु हक़ में आहे। बादशाह सलामत सॼी शहर में पड़ो घुमराए छॾियो। अॼु राति मुंहिंजो चतू ॻाल्हि खणंदो। माण्हुनि उहा पड़ो ॿुधी सो सिज बीठे कोलियुनि वांगुरु अची कड़किया। राति चतू पंहिंजी ॻाल्हि शुरू कई। चतू पंहिंजी ॻाल्हि शुरू कई हिन तरह त जीअंदा किबला बादशाह सलामत हिकिड़ा ॿ भाइर हुआ जेके जुदा जुदा शहरनि में रहंदा हुआ। उन्हनि मां हिकिड़ो बीठल हो ऐं ॿियो लुॾियल, मतिलबु हिकिड़ो सुखियो हो, ॿियो वरी गुरबत जे करे ॾाढो परेशान हो। लुॾियल भाउ हमेशह मास पंहिंजे बीठल भाउ वटि ईंदो हो। उनखे पंहिंजो हीणो हाल ॿुधाए कुझु न कुझु खाइण छॾाए वेंदो हो। अहिड़े तरह साल ॿ लुॾियल भाउ पंहिंजे बीठल भाउ खे हर महीने मदद वठंदो हो। आख़िर हिकु दफ़े बीठल भाउ घरवारी पंहिंजे मुड़ुस खे चयो, मियां उहा ॻाल्हि सुठी न थिए जो तुंहिंजो भाउ लुट खणी ॿधी आहे। आख़िर असां बचड़े वाला आहियूं, पाण वटि बि आहे त जग वटि आहे। हिकु सिज ॿ पाछा महीनो पूरो थियो त लुॾियल भाउ वरी पंहिंजे बीठल भाउ वटि आयो। पंहिंजी भाॼाई सां मिली पंहिंजी भाउ जी पुछा कई। संदसि भाॼाई खेसि चयो, अदा भाणे त ॿाहिरि वियो आहे, सुभाणे ईंदो। ख़ैर ही राति जो उते रही पियो, मानी खाई लत ॾेई सुम्ही पियो। संदसि भाॼाई का जादू ॼाणाए हुई, सो अहिड़ो कमु कयईं जो सॻे मंतर पढ़ी जो ॾेर जे गिची में ॿधईं। सॻे ॿधण शर्त हू वीचारो भाॼी जे अॻियां ढगे जो ढगो थी बीह रहियो। जॾहिं सुबुह थियो संदसि मुड़ुसु घर आयो त घर में ढगो ॿधल ॾिसी ज़ाल खां पुछईं, ही ढगो कंहिंजो आहे? ज़ाल वरंदी ॾिनसि, मियां काल भाणे आयो हो, ही ढगो पाण खे वाहण लाइ ॾेई वियो आहे। उहा ॻाल्हि ॿुधी भाउ हिन जो ॾाढो ख़ुशि थियो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेल उन ढगे खे पंहिंजे नार में विझी ॿधईं। ॾींहुं लड़े ताईं हिन खे वाहे वाहे वापसि आणे गाह जो भांकुर अधु आगुर में रखी हिन जे अॻियां उछलाए किले सां ॿधे छॾियईं। अहिड़े तरह केतिरा ॾींहं गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं अहिड़ो ख़ुदा जो कमु थियो जो उन लुॾियल भाउ
ढगे जे रूप में नार वेठी कायो त उतां हिकिड़ी जंज अची लांघो थी। खूह खे ॾिसी समूरी जंज पाणी पीअण जे इरादे सां उती तरसी पई। सभु माण्हू वारे वारे सां अची पाणी पीअण लॻा। उते कुंवार खां ओचितो टहक निकिरी वियो। कुंवार खां टहक निकिरी वियो। जांजी कुंवार खां ज़ोर सां खिलंदो ॾिसी इबरत में पइजी विया। खांडस खिलण जो सबबु पुछऊं। जांजियन कुंवार खां खिलण जो सबबु पुछियो। तंहिं ते कुंवार ॿुधायो, ही ढगो जेको नार वांदो ॾिसे रहिया आहियो सो हक़ीक़त में ढगो न पर इंसान आहे। उहो जादू जे ज़ोर ते ढगो बणिजी वियो आहे। कुंवार जी उहा ॻाल्हि ॿुधी सभु जांजी मथसि खिलण लॻा। उहो ॾिसी कुंवार नका कई हुम नका तुम। डोली मां लही सिधो उन नार ते वई। ढगे जी गिची मां सट ॾेई वञी सॻो छोड़े त ढगो सभिनि जे साम्हूं हिकदमि इंसान बणिजी बीह रहियो। ढगे जो भाउ जो चवण पिणु उते मौजूदु हो। ते हिन खे ॾिसी हैरत विचां थियो, अड़े अधु आहीं छा? तंहिं ते ॾुलड़ भाउ खेसि चयुसि, वाह जो अधे खे ठाहे वरितो। अवल खां आख़िर ताईं पंहिंजे भाॼाई जी ॻाल्हि करे ॿुधाई। भाणस उहा समूरी ॻाल्हि ॿुधी सो ज़ाल खां बेज़ारी ॾेई बीह रहियो। वरी होॾां हू घोटु जेको पंहिंजे कुंवार खे झंझ करे वठी पियो वञे सो बि इनकारी थी बीह रहियो। चई, जादू सियाणी सघे थी, लाहे सघी थी, तंहिंखे पाण जादू करण में का देर। नेठि ॿ ॿाहिरि ही टियों। उहो घोटु टिननि उतां खणी ॿर मुंहुं कयो। हुरींदा अकलींदा वञनि नेठि वञी हिकिड़े बादशाही शहर में पहुता। उते हिकिड़ी जाह मसवाड़ ते वठी उन में रहण लॻा। थोरनि ॾींहंनि में उन्हनि टिननि जी शराफ़त ऐं चङमुणसी जी ॻाल्हियूं सॼे शहर में मशहूर थी वियूं। हिननि जी वाखाण बादशाह जे कननि ताईं वञी पहुती। बादशाह माण्हू मोकिले उन्हनि टिननि खे पाण वटि घुरायो। खेसि पंहिंजी मालात जी चौकीदारी करे रखी। साल खनि गुज़रण बाद बादशाह खेनि शादी करण लाइ चयो। टिननि ॼणनि शादी जो ॿुधी बादशाह सलामत खे अर्ज़ु कयो, जींदा क़िबला, असां शादी करण खां बेज़ार आहियूं। पर अॻियां बादशाही ॻाल्हि। सो नेठि हिननि वीचारनि टिननि अशराफ मुड़सनि खे ज़ोरी बादशाह परणाए छॾियो। पोइ लाचार हू पंहिंजे ज़ालनि सां रहण लॻा। बादशाह सलामत हाणे कुझु पोयां जो हाल ॿुधो। जॾहिं टिननि ॼणनि ॿर मुंहुं कयो तीअं वाहियल कुंवार छा कयो जो पहिरां उन्हनि ॿिनि भाइरनि जी ज़ालनि खे ॻोल्हे हथु कयईं। पोइ पाण में सलाह करे मुड़सनि खे ॻोल्हण लाइ जादू जे ज़ोर ते कारे रंग जूं कबरियूं थी उॾामण शुरू कयूं। आख़िर अची उन बादशाही में पहुतूं जिते संदसि मुड़ुस रहंदा हुआ। हिकु ॾींहुं टी ॼणा पंहिंजे ज़ालनि सां गॾु रूह रिहाण में वेठा हुआ। उहे टई कबरियूं ओचितो अची उन्हनि जे घर जे भित ते वेठियूं। मुड़सनि खे ॿिनि ज़ालनि सां गॾु वेठल ॾिसी वठी चीखण लॻियूं। उहो ॾिसी जीअरनि जाॻनि ज़ालनि पंहिंजे मुड़सनि खे चयो, अड़े मियां, तव्हां खे अॻु में के ज़ालूं आहिनि छा? तंहिं ते वीचारा टई ॼणा सम्झी विया। जवाबु ॾिनो, अॻु त असांजी ज़ाल या शादी कयल ई न आहे। तंहिं ते हिननि ज़ालनि वरी चयो, ही भित ते वेठल कबरियूं चई रहियूं आहिनि, इहे अथव असांजा मुड़ुस। नेठि घणी ज़िद खां पोइ घणी रीड़ पीड़ खां पोइ वीचारनि अशरफनि सॼी ॻाल्हि कई। उहा ॻाल्हि ॿुधी ज़ालनि खेनि चयो, इहे जो अॻियूं ज़ालूं कारियूं कबरियूं आहिनि। असीं पाण खे खणी थियूं कमरियूं कबरियूं बणायूं। पोइ हिननि सां विढ़ंदे विढ़ंदे जॾहिं ही पट ते केरायूं तॾहिं अव्हां हीअं कजो, हुननि कारनि कबरनि खे मारे खणी ढेर कजो, पंहिंजी जिंद छॾाइजो। ईअं चई टियूं ॼणियूं उते जो उते लेटी पेटी कमरियूं कबरियूं थी पियूं। कारनि कबरनि सां विढ़ण लाइ वठी उॾामण शुरू कयूं। विढ़ंदे विढ़ंदे कारियूं कबरियूं ऐं कमरियूं कबरियूं सभु अची हेठि पट ते किरियूं। उते टिननि यारनि हिक ॿिए खे चयो, कहिड़नि खे मारिजे, कहिड़नि खे छॾिजे। उते जेको नओं नवेली कुंवार छॾे आयो हो हिननि जो दोस्त, तंहिं दांह कई, हकल ॾिनी, न छॾियो कारियूं न छॾियो कमरियूं। टई ॼणा सो खणी पंहिंजे हथनि सां डंडा अची वरितऊं छहनि कबरनि खे मारे कयूं सभिनि कबरनि खे ढेर। पोइ उतां कयूं हिननि ॿिए पासे मुंहुं। सो बादशाह सलामत अॼोकी ज़ालनि जा इहे हाल अथो, तंहिं करे आउं हरगिज़ शादी न कंदुसि। चतूं जी उहा ॻाल्हि ॿुधी बादशाह सलामत मैना ॾांहुं निहारियो। तंहिं ते मैना खेसि अर्ज़ु कयो, बादशाह सलामत, अव्हां शायदि सौदागर ऐं संदसि ज़ाल वारो किसो न ॿुधो हूंदो, जंहिंमें ज़ाल जी केॾी न वफ़ादारी सारा आहे। उहो किसो मां तव्हांखे सुभाणे राति करे ॿुधाईंदुसि।
पवी पाण अमीन थिजो त केरु हक़ में आहे। जॾहिं खैरन सां ॿी राति थी ख़ुदा जी ख़ल्क अची मुड़ी तॾहिं मैना पंहिंजी ॻाल्हि शुरू की। मैना पंहिंजी ॻाल्हि हिन तरह शुरू की, बादशाह सलामत हिकिड़ो सौदागर हूंदो हो जंहिंखे कुदरत अहिड़ी त ज़ाल ॾिनी हुई जो कंहिं बादशाही घर में बि अहिड़ी मुंहुं मलूक ऐं सुहिणी परिणियल औरत कान हूंदी। माई खे ख़ुदा जेतिरो हुसन अता कयो हो ओतिरी शराफ़त खेसि बख़्शी हुई, पर उहो सौदागर दिलि जो निहायत शकी हूंदो हो, हमेशह पंहिंजे ज़ाल ते शक कंदो हो। उन करे उहो वापार ते बि न वेंदो हो। उहो ॾिसी हिकु दफ़े संदसि ज़ाल चयसि, पंहिंजे सौदागर मुड़ुस खे चई, मियां तूं वापार ते छो नथो करीं? आख़िर केतिरा ॾींहं वेही खाइबो? जेकॾहिं तुंहिंजो मूं ते एतबार न आहे, तोखे एतिरो मूं ते शक आहे, तूं हीअं कर जो मां तोखे खीर जे अचे रंग में कपिड़ा धोए उन्हनि खे पंहिंजी पाक दामिनी जो कुल्फ ॾेई छॾियां थो। तूं उहे कपिड़ा पाए वापार ते वञ, जेॾां वञिणो अथई वापार करे अच। जेकॾहिं किथे बि उन्हनि कपिड़नि में को दाग तोखे ॾिसण में अचे त पोइ सम्झजां मूं तोसां बेवफ़ाई कई। ईअं हेठां मथां ॾेखारे नेठि मुड़ुस खे मञराए वापार सांगे मोकिलियईं। सौदागर सामान जा बेड़ा भराए सफ़र जी शुरूआत कई। वरींदो हकलींदो नेठि वञी हिकिड़े बादशाही में पहुतो। हिकिड़े बादशाही में निकितो। उन बादशाही जे कानून में हो जेको बि सौदागर ईंदो हो अवल सुंग भरंदो हो। हीउ बि सौदागर सुंग भरण जे ख़्याल सां बेड़नि खे बंदर ते अची बीहारियईं। उते जी शहज़ादी जो कानून हूंदो हो त को बि सौदागर ईंदो हो उन शहज़ादी सां ढारी रांदि खेॾंदो हो। जेकॾहिं उहा रांदि सौदागर खटी वेंदो त खेसि को बि सुंग वग़ैरह भरणो कोन पवंदो हो। जेकॾहिं हाराए विझबो त उमिरि भर शहज़ादी वटि नज़रबंद रहंदो हो ऐं संदसि बेड़ा सामान समेत ज़ब्त कया वेंदा हुआ। नेठि उहो सौदागर बि शहज़ादी वटि धारे रांदि करण लाइ वियो ऐं रांदि शुरू थी, पर सौदागर रांदि हाराए वेठो। शहज़ादी पंहिंजी बानी खे हुकुम ॾिनो सौदागर खे ऊंदाही कोठी में बंदि कयो वञे, संदसि बेड़ा माल समेत ज़ब्त कया वञनि। उन हुकुम मिलण शर्त सौदागर खे ऊंदाही कोठी में बंदि कयो वियो। संदसि सभु माल बेड़ा समेत ज़ब्त कया विया। अञा 2-3 ॾींहं मस गुज़रिया त उन सांघे शहज़ादी वटि हिकिड़ो चाकी आयो, हिकु घाणे वारो आयो। घाणेसि हिकिड़ो बानो ख़रीद कयईं, पर चाकी खे उन कोठी में वठी विया जिते ही सौदागर ऐं शहज़ादी जा ॿिया कैदी बंदि हुआ। चाकी ॾिसंदे ॾिसंदे सभिनि कैदनि मां उन सौदागर खे कुझु हमत ॿेरो ॾिसी खेसि वठी अची पंहिंजी घाणे ते छॾियईं। अहिड़े तरह उन घाणे ते कमु कंदे कंदे उन सौदागर खे महीनो खनि गुज़री वियो। उन मुल्क जो बादशाह रोज़ अची उतां लांघो थींदो हो। उन सौदागर जा कपिड़ा सदाईं अछा उजला ॾिसंदो हो। रोज़ ईअं ॾिसी बादशाह हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्यालु कयो, ज़रूरु उन में को सबबु हूंदो, उन में को राज़ ज़रूरु छुपियल आहे, न त अहिड़ी सख़्त ऐं गदिली कम में लटा सदाईं अछा रहण सो मुमकिन ई न आहे। सो हिकु ॾींहुं हिकु दूती खे घुराईं, खेसि चई, फलाणे घाणे ते हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजा कपिड़ा सदाईं अछा आहिनि, तूं वञी उनजी ओघ ॾेई अचु, उनजो राज़ मालूम करे अचु त उन में कहिड़ो सबबु आहे। दूती बादशाह सलामत जी उहा ॻाल्हि ॿुधी हिकदमि ओॾां रवानी थी ऐं सौदागर सां ओभारियूं लावारियूं ॻाल्हियूं करे नेठि पंहिंजी मतिलब ते आई। खाइण संदसि कपिड़नि जी हमेशह अची रहण जो सबबु पुछईं। सौदागर बि हिन जे फरेब में अची वई, दूती जी फरेब में अची अवल खां आख़िर ताईं पंहिंजी ज़ाल जी ॻाल्हि करे ॿुधाईं। उतां उती दूती अची बादशाह खे ॿुधायो। उहो ॿुधी बादशाह दूती खे हुकुम ॾिनो, महीने जे अंदरि अंदरि उन औरत खे अची मूं वटि हाज़ुर कजां। ईअं चई दूती खे सामान जा बेड़ा भराए वापार जे बहाने सां ओॾां रवानो कयईं। थोरनि ॾींहंनि खां पोइ उहा दूती उन सौदागर जे मुल्क वञी पहुती ऐं सौदागर जी ज़ाल खे ॻोल्हे हथु करे खेसि चई, अमा तुंहिंजी सौदागर मुड़ुस असांजे बादशाही में आयो, शहज़ादी सां ढारे रांदि कंदे पाण खे क़ैद करायो आहे। हींअर हिकिड़ी चाकी वटि घाणो वांदो आहे, सो मूंखे मोकिलियो अथसि। हीअ मुंहिंजी ख़बर मुंहिंजी ज़ाल खे वञी ॿुधा, खेसि हेॾां वठी अचु। सौदागर जी ज़ाल हुई अकुल में अकाबुर, ॾाढो सियाणो हो, तंहिंखे गुमान थी पियो उन में को ज़रूरु ॾोह आहे। सो ॻाल्हि दिलि में सांडे उन दूती खे चई, अमा सुभाणे पर फुटी जो पंहिंजा सभु नौकर वठी अचिजांइ, मुंहिंजो सामान खणी हले ॿेड़नि में विझनि, पोइ हलिया हलंदासीं।
दूती उहा ॿुधी दिलि में ॾाढी ख़ुशि थी। पुठियां हुन सौदागर जी ज़ाल अहिड़ो कमु कयो जो 5 माण्हू अंदरि विहारे छॾियईं। ही बि पर फुटी जो सभु नौकर चाकर पाण सां वठी अची चाकी हुन सौदागर जे घर वटि पहुती। पर सौदागर जे घर में अञा दाख़िली मस थिया त सौदागर जी ज़ाल माण्हुनि मथां चढ़ी विया ऐं सभिनि दूती जे माण्हुनि खे पूरो करे संदूकनि में बंदि करे लाश दरिया दाख़िल करे छॾियूं। पोइ सौदागर जी ज़ाल मर्दानो लिबास पहिरे दूती जी ॿेड़नि ते सवार थी ॿेड़नि खे वठी पोइ ते हेकारियूं। नेठि थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ अची उन बादशाही में पहुती जिते संदसि मुड़ुसु मुसीबत में गिरफ़्तार हो। लहण सां सौदागर जी ज़ाल शहर में पुछा कई त शहज़ादी कहिड़े नमूने सां रांदि कंदी आहे। तंहिं ते माण्हुनि खेसि ॿुधायो उन शहर जे माण्हुनि ॿुधायो शहज़ादी ढारे रांदि करण वक़्तु हिकिड़ो ॾीओ ॿारे वेही उन जे उजरे ते रांदि खेॾंदी आहे। सौदागर जी ज़ाल अज में पइजी वई त शहज़ादी आख़िर ॾीओ ॿारे छो रांदि कंदी आहे, न ॾींहं जो न बाहि ते न कंहिं शमसदान ते, बसि जे रांदि करे थी त हिकु ॾींहं ते हमेशह पई रांदि कटे। उन में को राज़ रखियल आहे। सो आख़िर सोचंदे सोचंदे सम्झी वई त असुल ॻाल्हि छा आहे। ॻाल्हि बादशाह सलामत असुल ही हुई त शहज़ादी वटि हिकिड़ा 2 कुआ पालियल हूंदा जिन खे रांदि करण वक़्तु हू पंहिंजे बगलनि में लिकाए वेही रखंदी हुई। पोइ जी सामे वारे जो छको पवंदो त शहज़ादी जो हिकिड़ो कुओ वञी ॾीओ वसाईंदो, ॿियो कुओ टोड़े वञी छके मां चौंगो ठाहे छॾींदो। अहिड़े नमूने सां शहज़ादी सौदागरनि जूं बसि लाहे छॾियूं। हाणे जॾहिं सौदागर जी ज़ाल शहज़ादी जी उहा हरफत सम्झी वई तॾहिं छा कयईं जो हिकदमि ॿिली जा 2 बलूंगड़ा हथ कयईं उन्हनि खे धारे। पोइ दस्तूर मुताबिक़ शहज़ादी वटि उहा सौदागर जी ज़ाल ढारे रांदि करण लाइ वई। रांदि कंदे कंदे जॾहिं सौदागर जी ज़ाल जो छको पियो ओचितो शहज़ादी वठी पंहिंजे कुअनि खे छॾियो त सौदागर जी ज़ाल भेॾां ॿिली जे बलूंगण खे खणी छॾियो। जॾहिं झटि हणी कुअनि खे क़ाबू कयो शहज़ादी रांदि हाराई। पोइ सौदागर जी ज़ाल शहज़ादी खे चयो जेको बि सौदागर तो वटि क़ैदान उन्हनि खे हिकदमि आज़ादु कर। शहज़ादी खेसि जवाबु ॾिनो हींअर उहे सभु नज़र बंदि आहिनि, सौदागर तुंहिंजी हवाले आहिनि, जीअं तूं उन्हनि जो फ़ैसिलो करीं तीअं वस वारो आहीं। पोइ सौदागर जी ज़ाल सभिनि सौदागरनि खे घुराए आज़ादु कराए छॾियो। दूती जी मिलियल ॾस ते पंहिंजे मुड़ुस खे बि ॻोल्हे हथु कयईं। उन चाकी खे पैसा ॾेई उतां पंहिंजे मुड़ुस खे आज़ादु कराईं। 2 ज़ाल मुड़ुस पंहिंजे वतन ॾांहुं वरिया। थोरनि घणनि ॾींहंनि जे सफ़र खां पोइ नेठि ख़ैरनि सां अची पंहिंजे मुल्क पहुता। सो साईं अहिड़ियूं बि त ज़ालूं आहिनि जेके पंहिंजे मुड़ुसनि ते हयाती क़ुर्बान करे छॾींदियूं आहिनि। बादशाह सलामत मैना जी उहा ॻाल्हि ॿुधी चतू ॾांहुं निहारियो पर चतू इशारे सां जवाबु ॾिनुसि। नेठि बादशाह सलामत मैना खे चयो, मैना खे चई माई मैना तुंहिंजो मूं ते बराबरि एहसान आहे पर मां छा कयां। चवंदा आहिनि त ज़ोर जी मेंदी लंघंदी कान आहे, जेकॾहिं लॻे उहा बि चटा कान कंदी। बाक़ी पंहिंजी धीउ समेत मूं वटि रहंदे त सॼी ज़िंदगी तुंहिंजो ख़िदमत कंदुसि, उहा अव्हां जी मान कंदो रहंदुसि। मन चतू जी दिलि कॾहिं वरे पवे खणी तुंहिंजी कारी कलूंगड़ी मुंहुं मलूकड़ी धीउ खे पंहिंजो करे। तंहिं ते मैना कावड़ में तपी बाहि थी वई। धीउ समेत जेॾां जी हुई तेॾां हली वई। पोइ बादशाह सलामत पंहिंजे चतू सां गॾु पंहिंजी राग बाग सां तमामु घणो ख़ुशि गुज़ारण लॻो। हितां हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।